नशर फ़िरोज़ मां अवां खे अपडेट कंदा हलूं। रिज़वान अली जुमानी जी रिपोर्ट जे मुताबिक़ इरीगेशन रोहड़ी डिवीज़न मोरो सिंध जे ज़रई दिलि सॾी वेंदी आहे। अॼुकल्ह इंतिज़ामी नाइरीअ जो शिकार बणियल आहे। इफ़्तिख़ार लांघा हिन वक़्तु मोरो डिवीज़न आबपाशी जो ऑफिसर आहे। संदसि कारकर्दगीअ बाबति मक़ामी ऐं समाजी हलक़नि मां सख़्तु तनक़ीद साम्हूं अची रही आहे। इफ़्तिख़ार लांघा जे मुक़ररीअ खां पोइ मुक़ामी माण्हुनि खे ॿोड़ण जी तयारी कई वई आहे। मक़ामी माण्हुनि पारां केतिराई भेरा एहतजाजी धरना हया विया आहिनि। कोशिशुनि जो को ख़ासि नतीजो न निकितो। कुझु वक़्त लाइ इफ़्तिख़ार लांघा जी बदिली कई वई, पर पोइ वरी साॻियो ऑफिसर वापसि आयो। अवामी ख़िदमत जा दावेदार हक़ीक़त में वसीलनि ते कब्ज़े, सियासी असर ऐं ताक़त बचाइण लाइ कमु कनि था। नतीजे में आम माण्हू, ख़ासि करे हारी ग़रीब ॻोठाणा बेवसीअ जो शिकार बणियल आहिनि ऐं निज़ाम दरम बरम आहे। अहिड़ी सूरतहाल में ज़रूरी आहे त सिंध जे आबपाशी खाते जा आला अमलदार, ख़ासि तौर ते सिक्योरिटी आबपाशी ज़रीफ़ इक़बाल खेड़ो, मामले जो नोटिस वठी पंहिंजे रट खे बहाल करे। बंदनि खे वॾो ख़तरो आहे। 4 लख क्यूसेक खां मथे पाणी जो रेलो मोरो दादू पुल ताईं क्रॉस थी रहियो आहे। पंजाब हुकूमत अलर्ट जारी कयो आहे त 15 लख क्यूसेक खां मथे पाणी जो रेलो दरिया में अची रहियो आहे। विचोली बोर्ड त अची चुकी आहे। वॾी बोर्ड जो पिणु ख़तरो लाहक आहे। अवामी शिकायतुनि जो अज़ालो करे इफ़्तिख़ार लांघा खे हटाए को ज़िम्मेवार फ़र्ज़शनास इंजीनियर मुक़ररु करे मोरो ऐं भरपासे जी अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे।